अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो सोढी कोली आहे ऐं सिंध बदीन सां तालुक़ु रखां थी। असांजो ॻोठु थर नगर पार्कर करंजर जबल उते जी रहिवासी आहियां। मुंहिंजा माइट संदसि उते रहंदा आहिनि ऐं हींअर बदीन में रहंदी आहियां। सहुरे जन मुंहिंजा बदीन में वेठा आहिनि। अच्छा आदि तव्हां घणो पढ़ियल आहियो? मुंहिंजी 7वीं क्लास पढ़ियल आहे। अच्छा हाणे ही घर जो तव्हां ॿियो को अॻवान आहे घर जो कीअं थो गाॾो हले तव्हांजो? संदसि मुंहिंजो घरवारो आहे, मज़ूरी कंदो आहे ऐं मज़ूर आहे हिकिड़ो। हिते असां उते थर नगर पार्कर में उते मज़ूरी जे ख़ातिर असां हिते बदीन में मतलब मुंहिंजे सहुरा वेठा आहिनि। मूं प्लाट वरितो आहे, असां मज़ूरी कंदो आहे। मुंहिंजो घरवारो 500 रुपया मज़ूरी मिले थी, उनमें असीं गुज़र सफ़र अलाए शुक्र आहे। अच्छा आदि ही जेका तव्हां कैलाश कोहली जो वाक़ियो पेश जेको आयो उनखां पोइ तव्हां कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं ऐं कीअं कोशिशूं वरितियूं? जॾहिं त ही पीर चौक ते जेको धरणो जारी हो, उन धरणे में हज़ारे माण्हुनि जा तइदाद हो, उहो माण्हू कीअं तव्हां अरेंज कयो कि माण्हुनि खे छा दावतूं ॾिनियूं या माण्हू उहो महसूसु करे उन धरणे ते पहुता, ॾुख महसूसु करे उन धरणे ते पहुता? ऐं जेको बि कुझु आया सिर्फ़ में सिर्फ़ तव्हां ॿाहिरनि जे करे आया ऐं तव्हांजी मीडिया जे करे आया। त ऐं उन्हनि खे इनखे अलावा मीडिया त खोड़ न ॻाल्हाईंदी। मां जिथे बि ॾिसंदी आहियां कंहिंखां हिंदू मुसलमान तोड़े हर कंहिंसां मसइलो थिए थो, हुन में आऊं इंशाअल्लाह पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां पुॼंदी आहियां। इहो मूंखे हिमत अलाह जी ॾिनल आहे। अच्छा आदि जेको डिप्टी कमिश्नर बदीन, एसी बदीन या एसएसपी बदीन सां जॾहिं ॻाल्हियूं थियूं हुयूं कल्ह के एहतिजाज खे ख़तमु करण लाइ, जॾहिं एसएसपी बदीन ख़ातिरी ॾियारी त उन वक़्तु जेको वफ़द वियो हुयो जेको जंहिंमें 12 रुकनी कमेटी बि वियल हुई, उते तव्हां मौजूदु न हुयो ऐं बाद में तव्हां जेका स्पीच कई हुई माण्हुनि जे विच में, तव्हां बि उन टाइम ते अननोन हुयो। उनजो कारण छा आहे? तव्हांखे पोइ ते नज़रअंदाज़ कयो वियो पे या तव्हां उन टाइम ते उते मौजूदु न हुयो? इहो छा वजह आहे? जॾहिं एसपी जूं ॻाल्हियूं थियूं तॾहिं तव्हां मुंहिंजी नंढड़ी खे ॾिसी रहिया आहियो, सीरियस हालत में आहे। हींअर बि तव्हां पाण मुंहिंजे घर आया आहियो ऐं उन जे करे उनखे पाणी पीआरण जे लाइ ऐं घर अची वयसि। पोइ एसपी जूं ॻाल्हियूं थियूं ऐं तंहिंखां पोइ जेको मूं माण्हुनि जो रोड रस्ते ते जेको जोश ऐं जज़्बो ॾिठो, हिंदू तोड़े मुसलमाननि वीचारनि इहो ई एहतियाज कयो पिए त कैलाश कोहली जो कातिल असांजे साम्हूं अचे, छो त उनखे बेगुनाह क़तल करे उनजे बचनि खे दर बदर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो। त इन में एसएसपी साहब जेको इहो ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, एसएसपी साहब चयो आहे त आऊं 2 ॾींहंनि जी मोहलत वठां थो ऐं कातिल खे इंशाअल्लाह गिरफ़्तार कंदसि। इहो एसएसपी जूं ॻाल्हियूं आहिनि, बदीन एसपी जूं। अच्छा आदि ठीकु आहे, एसएसपी बदीन त कल्ह तव्हांखे या सॼी जेको वेठल एहतिजाजी मुज़ाहिरनि खे चई वियो त हफ़्ते जो। अच्छा हुनखां अलावा 24 कलाक बि त एसएसपी बदीन वठी चुको हो न। जे कातिल जी गिरफ़्तारी उन 24 कलाकनि में अमल न आंदी वई, उनखां बाद में वरी हफ़्ते जो अल्टीमेटम या टाइम अची वियो आहे। उन ते तव्हां छा चवंदो? छा इहो सुस्ती आहे या वाकई इहो बाअसर आहे जेको कातिल आहे? अगरि सुस्ती हूंदी त इनखे असीं जवाबु ॾियण असांखे अचे थो त रोड रस्ता अञा बि खाली पिया आहिनि। असां वरी बि मुज़ाहिरो करे धरना हणंदासीं ऐं पूरे पाकिस्तान सिंध वासियुनि हिंदू तोड़े सभिनीनि खे मुंहिंजो इहो मैसेज आहे, जेसि ताईं कैलाश कोहली जो कातिल गिरफ़्तार थींदो, पंहिंजे सभिनीनि जे अखियुनि जे साम्हूं ईंदो, तेसि ताईं असां हींअर ॾिसूं एसपी जे आसिरे में वेठा आहियूं। ॾिसूं एसपी 24 कलाक त असांजे मथे ते हथु फेरे असांखे उते लाशो दफ़नाइण जो ऑर्डर ॾिनो हो त हुनखां कुझु कोन थियो। हाणे वरी बि ॾिसूं था सोशल मीडिया ते हले पियो, हक़ आहे या कूड़ आहे उहो असां ॾिसी पोइ हुन ते वरी असीं मुज़ाहिरो कंदासीं ऐं इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे सिंध वासियुनि सभिनी ॿारनि ते कैलाश कोहली खे जो बचड़नि खे इंशाअल्लाह हक़ मिलंदो ऐं इहो हक़ जो फ़ैसिलो थी पोइ असां हथु कढंदासीं। अच्छा आदि तव्हां जेका कैलाश कोहली जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेका तहरीक हलाई, उनमें तव्हां शानदार किरदारु अदा कयो। छा इहा तहरीक ॿियनि मामलनि मसइलनि में बि तव्हां इहो उजागर हूंदा आहियो या ख़ाली बसि एतिरी एक्टिविटी हुई, या आईंदा जे लाइ तव्हांजो लाइअमल छा रहंदो ॿियनि मसइलनि में? ऐं छा तव्हां इहो ॾिसंदा आहियो त का मसइलो कंहिंखां पेश अचे थो, अक़लियती बिरादरी आहे या मुस्लिम आहे या नॉन मुस्लिम आहे, उन बाबति तव्हां असांखे ॿुधायो। असां इंसानियत ते बीहंदा आहियूं त असां कंहिंजे हक़ में हिंदू मुसलमान केर बि हुजे, अगरि कंहिं मुसलमान सां मसइलो थिए त सोढी हुते भली सोढी खे 100 गोलियूं बि लॻी वञे, इंशाअल्लाह पोइ हिते हटी आहे न हटंदसि। काफ़ी मसइलनि में ऐं सोशल मीडिया ते पहिरियां बि वायरल आहियां ऐं हींअर बि कल्ह रुगो कैलाश जे मसइले में न इन ते मुसलमान ॿाहिरि हुजे हा, भील हुजे हा, मेघवाड़ हुजे हा, रावड़ो हुजे हा, बड़ो हुजे हा, उहो इंसान तो हो,
उन जे लाइ सोढी खोलण यही जोश जज़्बो अञा पंहिंजो कमज़ोर नाहे कयो। अञा बि इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त रब पाक मूंखे अञा बि हिमत ॾींदो ऐं मुंहिंजे भाइरनि जा ॾुख ईअं ई पंहिंजी न्याणी सीरस हालत में छॾे जी कल्ह आऊं बीठी हुई त ईअं ई आऊं हर वक़्तु बीहंदसि। इहो आऊं तव्हां भाइरनि सां ऐं पूरे पाकिस्तान पूरी सिंध सां वाइदो थी करियां जेसि ताईं मुंहिंजी सिसी में साह आहे तेसि ताईं आऊं सोढी कोली न को पोइ ते हटी आहियां ऐं न को हटंदसि। कल्ह मूं ते प्रेशर जाम हो काफ़ी मुंहिंजूं गहरियूं दोस्तूं उन्हनि मूंखे चयो त सोढी धरणू ख़ाली कर पुलिस बीठी आहे ऐं मूं चयो त धरणू सोढी कोली रूपले जो रत आहे। अगरि हो सिंध ते पहिरियां बि न झुकी हुई हाणे बि इंशाअल्लाह मुंहिंजे जज़्बे खे ऐं मुंहिंजी हिमत खे मुंहिंजी दोस्तनि खे चयो तव्हां मुंहिंजी हारण जी कोशिश न करियो। अॼु तव्हांजो मुसलमान ऐं ज़ात मां नक्सी अॻे बि मूं ज़ातूं कंहिंखां न पुछियूं। अॼु बि मां तव्हांखे चवां थी दोस्त मुंहिंजी खे मूं चयो मुंहिंजो तूं दोस्त आहीं अॼु तोसां को मसइलो थिए हा त सोढी कोलण उहो ई रूपले जो रूप धारण करे हा ऐं तुंहिंजे लाइ हक़ में ज़रूरु बीहे हा। त मुंहिंजो इहो तव्हां ॿाहिरनि खे सभिनीनि खे मैसेज आहे भाउ। अच्छा आदि सोढी तव्हां असांखे इहो बि ॿुधायो त तव्हां पहिरियों एतिजाज कॾहिं ऐं कहिड़ो कयो कॾहिं खां एक्टिव थिया आहियो ऐं कीअं एक्टिव थिया आहियो छा तव्हां कंहिंखां मुतासिर थिया आहियो उन एक्टिविटी में अचण जे लाइ थोरो इहो असां तव्हां एरिया मूं ते मसइलो हो मुंहिंजे पंहिंजे घर ते माना कंहिं हमिलो कयो तॾहिं आऊं पढ़ियल त हुई पर आऊं एक्टिव न हुई। जॾहिं मूं पंहिंजा ॾुख ॾिठा त माण्हू चवंदा आहिनि न पाण खे लॻे त ख़बर पवे। जॾहिं मूंखे पाण खे लॻी पोइ आऊं थाणनि में कोर्टनि में उते उते धिका खाए करे मुंहिंजे घर वारे ते कूड़ियूं एफआईआरूं 4-5 उन्हनि कयूं। उन्हनि सां बि मूं माना सीनो ताड़े बीठीसि ऐं मूंखे यकीन आहे कोर्टनि में आऊं किथे बि वेंदी हुअसि मूंखे इंसाफ़ मिलंदो छो त माना एक्टिव हुई। अञा बि आऊं सिंध में रहंदड़ मुंहिंजी भेणनि खे मैसेज ॾियां थी त पंहिंजे हक़ जे लाइ पोइ हिते कॾहिं बि न हटिजो को बि पाण खे कुझु बि नथो करे सघे। अच्छा आदि सियासी पहलू में तव्हां सियासत करण जो छा शौक़ु रखो था या सियासत हींअर कंदड़ आहियो? ऐं जेको तव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो त मूंखे शौक़ु इन ॻाल्हि जो आहे सिर्फ़ु में सिर्फ़ु आऊं कुर्सी जो मूंखे शौक़ु कोन्हे न ई वोट जो मूंखे शौक़ु आहे न मूंखे कंहिं बि ॻाल्हि जो शौक़ु आहे। न को त तव्हां ॾिसो पिया ग़रीब हिकिड़े घराणे सां तालुक़ु रखंदी आहियां जेको मुंहिंजो घरवारो मज़दूर आहे ऐं असां हुन में पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे रहिया आहियूं बच्चा बि पढ़ाए रहिया आहियूं ऐं संदसि न्याणी आहे बीमार सीरस हालत में हुनजो बि इलाजु तव्हां जहिड़नि ॿारनि सभिनीनि सपोर्ट करे ऐं मुंहिंजो न्याणी जो इलाजु बि हले पियो। ऐं इन खां अलावा मूंखे शौक़ु इहो सिर्फ़ु हिकिड़ो शौक़ु मूंखे इहो ई आहे त आऊं कंहिं ग़रीब जे लाइ हू मुसलमान हुजे या भील हुजे मेघवाड़ हुजे रावड़ो हुजे बड़ो हुजे उहो आहे इंसान उन जे लाइ आऊं ॻाल्हायां इहो मूंखे शौक़ु आहे। ऐं हिनजो इहो चवणु आहे तुंहिंजी न्याणी जेका आहे उहा बिस्तर ते बीमार पियल आहे उन बावजूद बि जेका कैलाश कोहली वारी जेका तहरीक हुई उनजो हिसो रही आहे मुसलसल हिसो रही आहे। कैमरामैन बशीर शेख सां गॾु अता सिंधिया WTN न्यूज़ बदीन।